गुज़िरियल वीडियो में असां 12वें सबक को 25 लिखण सिखियासीं। अॼु पाण 12वें सबक को 26 पढ़ण सिखंदासीं। हिन सबक में ते ऐं जे लफ़्ज़नि जा जुमला आहिनि, उहे जुमला अॼु पढ़ंदासीं। सबक पढ़ण खां अॻु में गिलास में पाणी आहे, जॾहिं का शइ कंहिं शइ अंदर हुजे थी तॾहिं असां लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं में। गिलास में पाणी आहे, गिलास ऐं पाणीअ जे तालुक खे ॿुधाईंदड़ लफ़्ज़ में आहे। जीअं ही टोपी मथे ते आहे त मथो ऐं टोपी जो तालुक ॿुधाईंदड़ ॾेखारींदड़ लफ़्ज़ ते जॾहिं कंहिं शइ मथे का शइ हूंदी आहे त लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे ते। अचो त सबक खे पढ़ूं। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश को, सर ब को, छे ज़बर छ, वाविये ज़र वी, हे वाव नून पेश हूं, छवी हूं, छवी हूं, पे आवाज़न छ वी हूं। गाफ से गे, लाम अलिफ ला, सीन ज़बर स, गिलास, ते आवाज़न गे ला स। पहिरियों आवाज़ गे ज़ेर जो आवाज़ है, ला अलिफ जो आवाज़ ऐं स ज़बर जो आवाज़। मीम खे ॿ बीठल ज़ेरूं आहिनि, हिन खे असां मीम ॿ ज़ेरूं पढ़ंदासीं या मीम दो ज़ेर में, हिन जो आवाज़ थींदो में, मीम दो ज़ेर में। पे अलिफ पा, नून ये ज़ेरनी, पाणी। अलिफ मद आ, हे ये हे, आहे। मीम ज़बर म, थे ये थे, मथे, ते ये ते, टेवा उटो, पे ये ज़र पी, टोपी। अलिफ मद आ, हे ये हे, आहे। पे ज़र पे, ञे ज़र ञे, रेवावरो, पिञेरो। पिञेरो में टे आवाज़न, पिञेरो। हमज़ो खे ॿ बीठल ज़ेरूं आहिनि ऐं हिन जी हिजे थींदी हमज़ो दो ज़ेर ऐं आवाज़ थींदो ऐं। पे ज़बर प, खे ये ज़र खी, पखी, ॿ आवाज़न पखी। डाल ज़ेर ॾे, सीन पेशो, ॾिसो। तोए वाव तो, तोए वाव तो। पे ज़ेर पे, ञे ज़ेर ञे, रे ये रे, पे ञे रे, ते आवाज़न पे ञे रे। मीम दो ज़ेर में, अलिफ मदा, हे ये हे, आहे। पे ज़बर प, खे ये ज़र खी, पखी। वाव ज़बर व, नून ज़बर न, वण, ते ये ते। अलिफ मद आ, हे ये हे, आहे। अचो त सबक खे रवा सां पढ़ूं। सबक छवीहों, गिलास में पाणी आहे। गिलास में पाणी आहे। मथे ते टोपी आहे, मथे ते टोपी आहे। पिंजरो ऐं पखी ॾिसो, पिंजरो ऐं पखी। तोतो पिंजरे में आहे, ये तोतो पिंजरे में आहे। पखी वण ते आहे, ये पखी वण ते आहे। प्यारा शागिर्दो, हिन सबक में ते ऐं जे लफ़्ज़नि वारा जुमला हुआ। में ते ऐं इन्हनि जा मिसाल। फ्रेम में चश्मो आहे, ही बोर्ड दीवार ते आहे। मेज़ ते किताब आहिनि, मुंहिंजे हथ में पाउडर ऐं लोशन आहिनि। पाउडर ऐं लोशन। प्यारे शागिर्दो, ही मुंहिंजे सबक को 26 पढ़ण वारी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। सब्सक्राइब करणु न विसारिजो। महिरबानियूं।